घोसपुर भरसा जाफरी ऐं निंदवाणी बिरादरी तरफ़ां मुगविन की बाज़ियाबी लाइ इंडस हाईवे ब्लॉक करे टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ते धरणो वियो आहे। जी नाज़रीन, असां घोसपुर मां एहतियात जी ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। जाफरी ऐं निंदवाणी बिरादरी तरफ़ां टिनि मुगविन ग़ुलाम शब्बीर जाफरी, अमाल्ला जाफरी ऐं ग़ुलाम यासीन निंदवाणी जी बाज़ियाबी लाइ वारसनि पारां हाजी मोहम्मद बख्श जाफरी, गुलहसन जाफरी, रसूल बख्श, मुमताज़ अली, नबी बख्श ऐं ॿियनि जी अॻुवाणी में घोसपुर थाणे हद ॻोठ वाहिद बख्श बिजाणी लाड़ो वटि इंडस हाईवे ब्लॉक करे टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ते धरणो वियो आहे। मुगवी मुज़ाहिरीन चयो त टिनि मुगवी नौजवाननि खे अगवा थिए 11 ॾींहं गुज़री विया आहिनि। हद जी घोसपुर तोड़े ज़िले कश्मीर कंदकोट पुलिस मुगविन जी बाज़ियाबी लाइ के बि असराइता क़दम न खंया आहिनि। न ई हद जी घोसपुर पुलिस अगवा वाक़िए जो केस दाख़िल करे थी। होॾां मुगवी नौजवाननि जे वारसनि मुज़ाहिरीन DIG लाड़काणो ऐं ॿिनि वसवारनि खां मुतालबो कयो त नौजवाननि जे अगवा वाक़िए जो नोटिस वठण सां गॾोगॾु संदन फौरी बाज़ियाबी अमल में आंदी वञे। ॿिए तरफ़ रोड ब्लॉक सबबि रोड जे ॿिन्ही पासनि खां काफ़ी किलोमीटरनि ताईं ट्रैफ़िक बीहजी वई। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।